दौलतपुर शहर में अटो महांगो थियण खिलाफ दौलतपुर के गैस न मिलण ऐं दौलतपुर तहलको खसजण खिलाफ सियासी समाजी अगवाननि तोड़े शहरनि जो एहतजाज। वधीक तफ़सीलात लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद है दौलतपुर मां AK सिंध न्यूज़ जो रिपोर्टर GM जुनेजो। जी GM, कहिड़ा तफ़सील आहिनि? एहतजाज जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, दौलतपुर शहर में अटे जी ॾींहों ॾींहुं खोट खिलाफ़ जेका शहर जा दौलतपुर जा सियासी समाजी अगवान तहलको जिदोजहद कमेटी अगवान इंजीनियर अब्दुल करीम अबड़ो, सैयद रफ़ीक शाह, अब्दुल हमीद खान अब्बासी, GM जुनेजो, नबी बख्श पल्ली, गुलाम रसूल रिंद साफ़ी, उन अगवान में एहतजाजी रैली कढी वई जेका बाब गुलंजाम खां जेका हाई स्कूल दौलतपुर ताईं कढी वई, जंहिंमें शहर जा सियासी समाजी अगवान तो नंढड़ा मासूम ॿार हुआ। उन जो मुतालबो इहो हो त जेको सो दौलतपुर जे आवाम सां नाइंसाफ़ी बंदि कयो। दौलतपुर में अटो जेको सो महांगो मिलण खिलाफ़, दौलतपुर जे शहरनि जा घरेलू गैस बंदि हुअण खिलाफ़ ऐं तहलको दौलतपुर बहालपुर जे हवाले सां एहतजाज रैली कढी वई। हुननि जो मुतालबो इहो हो, असां जेको सो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तकड़ी चूंडियल MNA ऐं ज़िला जेका असां DC शहीद बेनज़ीर खां मुतालबो कयो त अटे जी फ़राहमी जेका असां दुरुस्त कई वञे ऐं हर शहर जे दुकान ते अटे जी फ़राहमी जेका असां सुस्ती वारी हालत में आहे उनखे दुरुस्त करे शहरनि ताईं सस्ते अघ में अटो जेको सो फ़राहम कयो वञे। GM जुनेजो, अवां जी वॾी महिरबानी, अवां असांखे एहतियात जे हवाले सां आगाह कयो आहे।